आयो लाल सभई चओ झूलेलाल। 31 सवाल जो सही जवाब आहे ए। कपिला मृत गांइ खे भॻवान झूलेलाल साईंअ जीवन दान ॾिनो हो। झूलेलाल साईंअ जी हीअ जानकारी ॿारनि खे ज़रूरु ॿुधाइणु खपे। हीअ जानकारी ॿुधण वारे ते ऐं ॿुधाइण वारे ते झूलेलाल साईंअ जी कृपा पवंदी। सवाल 32। शेख मेमण जी ज़मीन ते ठहियल मंदरु अॼु बि मौजूदु आहे। उन मंदर जो नालो छा आहे? ए दरियालाल, बी जय झूलेलाल, सी माणकटोरो, डी उडेरोलाल। 33 सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब कजो।